हाणे महबूब जी गाल मनी ऐं मौला अली जी गाल मनी या मुला जी गाल मनी। साईं दा फरमाइन युस्का बिहिमुल गईस, उन्हनि वलियन जे सदके रब मींह वसाईंदो आ। व युंतसर बिहिम अलल आदाए, ऐं उन्हनि वलियन जे सदके रब दुश्मनन जे मथा फतह ॾींदो आ। हाँ अब मींह केर थो वसाए, केर थो वसाए? अल्लाह थो वसाए न। ईअं हिकिड़ी वसाए छॾे, केर पुछंदुसि, केर चवंदुसि हिते छो मींह वसाई? मंछुर ते वसाए मर्ज़ी वारो, कींझुर ते वसाए मर्ज़ी वारो, साकर ते वसाए मर्ज़ी वारो, न वसाए त मर्ज़ी वारो। वसाईंदो आ पर कीअं वसाईंदो आ, कॾहिं वसाईंदो आ, छो वसाईंदो आ, इन राज़ जो पर्दो मदीने वारे मीर खोले ॿुधायो आ। वसाईंदो रब आ पर वसाईंदो आ अबदालन जे सदके। जॾहिं उहे वली सगोरा हथड़ा खणी चवंदा मौला मंछुर वारा सिकायल आहिनि, इन्हनि जे मच्छुनि में बरकत विझ, इन्हनि जे पाणीअ में बरकत विझ, इन्हनि जे रिज़्क में बरकत विझ। जेॾी महिल अल्लाह जो अबदाल मानो हथड़ा खणंदो वेंदो त बरकतूं ईंदियूं वेंदियूं, मींहं वसंदा वेंदा, दुश्मनन ते ग़लबो ऐं फतह मिलंदी वेंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, वाह वाह, सुभान अल्लाह। हिकिड़ी हदीस ॿुधाई, वरी ॿी हदीस ॿुधायां आहे। मौजम कबीर तबरानी जिल्द 10 सुफ़ो नंबर 181, इमाम तबरानी रिवायत थो करे हजरत अब्दुल्ला बिन मसऊद असहाबी राविया काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यज़ालु अर्बऊन रजुलन मिन उम्मती कुलूबुहुम अला कल्ब इब्राहीम। मुझी उम्मत में हमेशा हमेशा 40 माण्हू अहिड़ा थींदा रहंदा, ज़मीन उन्हनि 40 जे वजूद खां ख़ाली न थींदी। हर दौर में हर इलाइक़े में उहे 40 बाना अबदाल पैदा थींदा, जन जूं दिलियूं अल्लाह जे नबी इब्राहीम खलील जे दिल जहिड़ियूं दिलियूं हूंदनि। सुभान अल्लाह। साईं फरमाइंदा अना खातमन नबीयीन ला नबी बदी, मां मोहम्मद करीम सभिनी नबियन जे पुजाणी वारो आहियां, मुखां बाद में क़यामत ताईं को नबी न ईंदो, को नबी न ईंदो जेको नबूवत जी दावा करे सो कूड़ो आ, कज़ाब आ, दज्जाल आ, फ़रेबकार आ, धोखेबाज़ आ। नबी को न थींदा पर मुझी उम्मत में 40 अबदाल थींदा, जन जूं दिलियूं इब्राहीम खलील नबी जे दिल जहिड़ियूं हूंदियूं। नबी नेस्त लेकिन बरंगे नबी, नबी न हूंदा पर नबियन जे रंग में रंगियल हूंदा। सुभान अल्लाह, वाह वाह। जंहिंजी दिल इब्राहीम खलील जे दिल जहिड़ी हुजे, शान त ॾिसो न वलियन जो। सुभान अल्लाह। वो साईं फरमाइनि था यदफउल्लाहु बिहिम अन अहलिल अर्दे, उन्हनि 40 अबदालन जे सदके ज़मीन वारनि तां रब मुसीबतूं टारे छॾींदो आ।
पहिरीं हदीस में ॿुधोई त उन्हनि जे सदके मींहं वसाईंदो आ, उन्हनि जे सदके फतह ॾींदो आ, उन्हनि जे सदके दुश्मननि ते ग़लबो ॾींदो आ। हिन हदीस में मुंहिंजा सोना नबी था फरमाइनि त उन्हनि जे सदके रब आयल अज़ाब टारे छॾींदो आ। ओदा ओ मंशुर वारा असांजा किरदार गंदा, असांजा अमल पुछड़ा, असांजा प्रकार खराब। रब चाहे असां ते अज़ाब नाज़ुल करे, पर जेॾी महिल अबदाल हथ खणंदा आहिनि त आयल अज़ाब टरी वेंदा। हाय हाय। मूसा अलैहिस्सलाम जी कौम में रब फरमाइनि छंछर जी मच्छी न मारियो। रहंदा जीअं तव्हां मंछर जे किनारे रहंदा आहियो न, वो ईअं हिकिड़ो दरिया हुयो, ढंढ हुई, उन जे किनारे रहंदा हुया। वो हुकुम मिलियो छंछर जो ॾींहुं मुक़दस ॾिहाड़ो आहे हज़रत मूसा जे कौम वारनि जे लाइ। जीअं असांजे लाइ मुक़दस ॾिहाड़ो कहिड़ो आहे? कहिड़ो आहे? जुम्मो असांजे लाइ मुसलमाननि जे लाइ मुक़दस ॾिहाड़ो जुम्मो आहे। हुननि जे लाइ छंछर जो ॾिहाड़ो मुक़दस हुयो। हुकुम मिलियो छंछर जे ॾींहुं मच्छी न मारियो। अल्लाह जो फरमान मिली वियो। पोइ हिकिड़नि वञी मच्छी मारी। मच्छी मारण में कहिड़ो आहे? शिकार था कयूं, वञी मच्छी मारियूं। ॿियनि वरी हीअं कयो जो पौण ठाहियूं, हीअं खॾा ठाहे पोइ वरी पाणी ओॾे वहायूं त वाकुरे ते मच्छी सभु ओॾे अची वई। तव्हां माहिर आहियो इन कम में। छंछर ते न मारियूं, अटकल करे मच्छी फासाए छॾियूं, वरी ॿिए ॾींहं ते मारियूं। अटकल जे मंछुर वारा कंदा आहिनि। हाँ, बेफरमानी त थी वई, हुक्म जी भञकड़ी त थी वई। जेॾी महिल उन्हनि मच्छी मारी आ, रब जी ज़ात डमरी, रब खे कावड़ अची वई। ओ मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जी ज़ात खे एॾो डमर आयो जो रात जे पेट में उन्हनि ते रब अज़ाब मोकिलियो आ। सुता हा त माण्हू हुया, जेॾी महिल सुबुह जो उथनि त के भोला थी विया त के बांदर थी विया। उन्हनि जूं शिकिलियूं मटिजी वियूं, माण्हुनि मंझा रिछ बणिजी विया, भोला बांदर बणिजी।